जी दोस्तों, असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे आहिनि असांजा रेशियोज़ ते। हाणे हे जेको असांजो प्रॉब्लम आहे 9 नंबर आहे। हाणे हिन 9 नंबर खां पहिरां जेको आहे 8 प्रॉब्लम अव्हांखे मां कराए चुको आहियां। उमेद आहे त उहे अव्हांखे सम्झ में आया हूंदा। त हाणे हे जेको 9 नंबर प्रॉब्लम आहे उन में असांखे जेको फाइंड करिणो आहे, असांखे एक्स फाइंड करिणो आहे। असांखे दोस्तों फाइंड छा करिणो आहे? असांखे एक्स। जॾहिं त असांखे जेको गिवन आहे उहो आहे 8x। हाणे असांखे गिवन जेको आहे उहो आहे असांजो 8x आहे। हाणे गिवन आहे असांजो 8x। जॾहिं त असांखे जेको फाइंड करिणो आहे उहो आहे असांखे एक्स फाइंड करिणो आहे। त दोस्तों हाणे हे जेके असांजे लाइ 8x आहिनि, इहे खणी सम्झो त इहे असांजे लाइ मसइलो आहिनि। त हाणे इन जेको आहे त मसइले मां जान कीअं छॾाइजे? त दोस्तों मां ऑलरेडी अव्हांखे ॾसे चुको आहियां त जेको आहे सो जॾहिं का बि शइ बराबरि जे हिन पासे ईंदी, हाणे हिकु का बि शइ मसइला हिन पासे आहे, बराबरि जे हिन पासे ईंदी या बराबरि जे हिन पासे ईंदी, त उन जी जेका असांजी निशानी हूंदी उहा छा थींदी? असांजी चेंज थी वेंदी। जेकॾहिं असांजी उहा प्लस जी आहे त उहा माइनस ई थींदी, ऐं जेकॾहिं माइनस जी आहे उहा प्लस ई थींदी। जेकॾहिं ज़रब जी आहे त उहा वंड में शइ हली ईंदी, ऐं जेकॾहिं का शइ वंड में आहे त उहा छा में हली ईंदी? असांजी ज़रब में हली ईंदी। त दोस्तों हिते असांजी आहे 8x इज़ इक्वल टू 32। त दोस्तों हे जेको असांजो 8 हिते माना हे जेको असांजो 8x आहे, त हे जेको 8 हिन सां x सां ज़रब में आहे। हे 8 जेको आहे सो हिन x सां ज़रब में आहे। त हाणे दोस्तों 8 जेको हिन सां ज़रब में आहे त बराबरि जे हिन पासे असांजो छा थींदो? वंड में थींदो। त दोस्तों अचो ॾिसूं त x इज़ इक्वल टू 32 अपॉन 8। त दोस्तों हिते ॾिसो ज़रब में हो, हेॾे आहे त असांजो छा थी वियो? वंड में थी वियो। त x इज़ इक्वल टू 1 8 4 8 32। त दोस्तों एक्स जेका असांजी बराबरि थी चइनि जे बराबरि थी। त दोस्तों उमेद आहे त हे जेकी प्रॉब्लम्स आहिनि अव्हांखे सम्झ में ईंदा हूंदा। जेकॾहिं अव्हांखे सम्झ में नथा अचनि त कमेंट में पुछी सघो था। जी दोस्तों, असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे आहिनि असांजा लीनियर इक्वेशन ते। हाणे जेको आहे सो 9 प्रॉब्लम्स मां ऑलरेडी अव्हांखे सेखारे चुको आहियां। उमेद आहे त तव्हांखे सम्झ में आया हूंदा। हाणे हे 9 नंबर प्रॉब्लम कीअं थींदो? त हाणे हे जेको आहे त असांखे हिते जेको फाइंड करिणो आहे दोस्तों, असांखे वाई फाइंड करिणो आहे। हिते असांखे जेको फाइंड करिणो आहे असांखे वाई फाइंड करिणो आहे। जॾहिं त असांखे जेका गिवन आहे उहो आहे असांखे 7y + 2 7y + 2। त हाणे दोस्तों हाणे इन जेको आहे 7 ऐं 2 मां जेको आहे इहो खणी सम्झो असांजे लाइ हिकु इहो मसइलो आहे। हाणे इन खे जेको आहे सो इन मां खणी ईअं सम्झो जान कीअं छॾाइजे? हाणे मां ऑलरेडी अव्हांखे ॾसे चुको आहियां त जॾहिं का शइ असां बराबरि जे हिकु पासे खां ॿिए पासे क्रॉस कंदा आहियूं त जेकॾहिं उहा शइ प्लस जी हूंदी आहे त उहा माइनस ई थींदी आहे, ऐं जेकॾहिं उहा शइ माइनस जी हूंदी आहे त प्लस ई थी वेंदी आहे, ऐं जेकॾहिं उहा शइ वंड में हूंदी आहे त ज़रब में हली वेंदी आहे, ऐं जेकॾहिं ज़रब में हूंदी आहे त उहा वंड में हली वेंदी आहे। त हिते बि साॻियो ई चकर आहे त 7y + 2 इज़ इक्वल टू 44। त दोस्तों 7y इज़ इक्वल टू 44। हाणे जेके दोस्त असांजा हे 2 आहिनि, ॾिसो हिते छा जा आहिनि? असांजा प्लस जा आहिनि। हाणे प्लस जा खणी करे मां हिते लिखंदुमि त उहे असांजा छा जा थी वेंदा? माइनस जा थींदा। ॾिसो हिते प्लस जा आहिनि न दोस्तों, हेॾे ईंदा उहे छा जा थींदा? असांजा माइनस जा थी वेंदा। त 7y हे खणी जेका हिते अची मां लिखां 44 साॻा प्लस जा हेॾे ईंदा छा जा थींदा? असांजा माइनस जा थी वेंदा। त दोस्तों 7y जेका असांजी बराबरि थींदी उहा थींदी 42 जे बराबरि थींदी। जी दोस्तों हाणे ॾिसो असांखे जेका फाइंड करणी आहे उहा असांखे छा फाइंड करणी आहे? वाई फाइंड करणी आहे। जॾहिं त हिते असांखे छा जेको आहे सो साले खां पोइ जेको आहे मिली आहे 7y। त हाणे हिन 7 मां कीअं जान छॾाईंदासीं? त दोस्तों मां ऑलरेडी अव्हांखे ॾसे चुको आहियां त जॾहिं का बि शइ असां बराबरि जे हिकु पासे खां ॿिए पासे खणी वेंदा आहियूं त उन जी जेका आहे निशानी चेंज थी वेंदी आहे। त दोस्तों हीअ जेका 7 जेको आहे हिते असांजी छा में आहे? ज़रब में आहे। त हाणे बराबरि हिन पासे ईंदी असांजी छा में थींदी? वंड में थींदी। त y इज़ इक्वल टू 42 अपॉन 7। त y जेका बराबरि थींदी दोस्तों उहा थींदी असांजी 6 जी। त दोस्तों असांजी जेका y घणे जे बराबरि थी? 6 जे बराबरि थी। त दोस्तों उमेद आहे त हे प्रॉब्लम अव्हांखे सम्झ में आया हूंदा। जेकॾहिं का बि शइ सम्झ में नथी अचे तव्हां कमेंट में पुछी सघो था।